ताज़ा तरीन अपडेट ॾींदा हलूं नाज़रीन। मेहर शहर में वधंदड़ बदअमनी शहर में चोरियुनि धाड़नि फुरनि जे वधंदड़ वारदातुनि ख़िलाफ़ यूनाइटेड यूथ लाइंस जे सॾ ते मेहर जे सियासी समाजी सिविल सोसाइटी वापारी मज़हबी तंज़ीमुनि पारां चेयरमैन वकील शेर अली चांडियो, सदर वकील मोहम्मद अली कांदड़ो, वकील जुल्फ़कार अली खोखर, वकील लियाकत अली डेपर, वकील मुनवर जतोई, सिकंदर सोडर, न्याज अली बुरड़ो, अब्दुल सत्तार चन्ना, मोहम्मद अयूब खोसो, वकील सईद पंवर, फैसल भट्टी, मौलाना मसूद अहमद पंवर, मौलवी मंजूर अहमद चांडियो, असगर खोसो, वकील इमरान डेपर, जुबैर अहमद समो, अब्दुल फताह शाह, सारंग झतियाल, यासिर गुरड़ो, हसनैन लाशारी, अमजद खोखर ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में हिकु वॾी एहतजाजी रैली दुआ जा हथ बिट्टो चौक खां शुरूआत करे हथनि में प्ले कार्ड्स बैनर खणी 3 किलोमीटर पैदल मार्च कयो वियो। रैली में क़ौमी अवामी तहरीक SUP, नौजवान सोशल फोरम, PTI, अवामी जमहूरी पार्टी, शहरी इतिहाद, मेहर बार जा वकील, मेहर बचायो तहरीक, सुन्नी राब्ता काउंसिल, जमीयत उलमा फे समेत मजहबी वापारी तंजीमुनि जे अॻुवाणनि कारकुननि वॾे तादाद में शरीक थिया। यूनाइटेड यूथ तंजीम पारां अॼु मेहर में अमन अमान धाड़ा फुरूं ऐं चोरियुनि जे ख़िलाफ़ हिकु पुरअमन जेको आहे दुआ चौक खां रैली कढी वई आहे। अचो त यूथ अलायंस जे अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल कयो। दोस्तनि जे साथ जनरल एजुकेशन यूथ का रैली है वो मेहर की बदअमनी जे मामले में आहे। मेहर में जेका बदअमनी आहे तमामु चोट चढ़ी वई आहे ऐं हिन जो जेको ज़िम्मेवार सम्झूं था उहे SSP दादू ऐं मेहर जे चूंडियल नुमाइंदड़ MLA खे सम्झूं था जेके चाहियूं था त मेहर जो अमन बहाल करे ॾिनो वञे। छो त जेके बि रोड ऐं रस्ता आहिनि कई त गंजनि में जॾहिं जनाज़ो खॼो माण्हू मुक़ाम ते विया होॾे उन जनाज़ो दफ़नाइण त उतां पोयां 8 मोटरसाइकिलूं काए हलिया जारी आहे ऐं अमन बहाल न थियो आहे। असां समूरनि धुरियुनि जो समूरनि सियासी समाजी ऐं मज़हबी धुरियुनि जो मुतालबो आहे त असांखे मेहर जो अमन बहाल करे ॾिनो वञे। जिसमें अमन बहाल न ॾिनो असांजी जिदोजहद पुरअमन जारी आहे। मेहर शहर जा मौजूद सब शहरी मिठा माण्हू मेहर जे प्लेटफॉर्म तां पाकिस्तान तहरीक इंसाफ जे प्लेटफॉर्म तां असां सिंध यूनाइटेड दोस्तनि नौजवाननि सां गॾायूं जेको शहर में हींअर अमन ख़राब कयो वियो आहे उन में पुलिस मेहर जी ऐं SSP दादू मुलवस थो लॻे। छो जो जॾहिं बि असां घुर कई आहे उन्हनि अमन जे हवाले सां त ॼाणे वाणे ॾोह वधंदा था वञनि। असां SSP साहब खां मुतालबो था कयूं IG सिंध खां मुतालबा था कयूं त मेहर में रोज़ानो जे बुनियाद ते जेको आहे सो ॾोह था थियनि, फुरूं थियूं थियनि, चोरियूं थियूं थियनि। असांजे इन्हनि सख्त लफ़्ज़ में मज़म्मत था कयूं ऐं असां इन SP साहब खे हिता था ॾियूं जेसीं तीअं अमन न थींदो ही एहतजाज ही रैलियूं ही धरना शहर में असीं बिल्कुलु असांजो हक़ आहे बुनियादी असां हणंदा रहंदासीं। असांखे अमन खपे। मेहर शहर असांजो साफ़ ऐं सुठो ऐं अमन पसंदि शहर आहे। असां इहो मुतालबा था कयूं पर मिठा माण्हू मेहर जे प्लेटफॉर्म तां पाकिस्तान तहरीक इंसाफ जे प्लेटफॉर्म तां त सिंध हुकूमत हीअं बिल्कुलु नाइल थी चुकी आहे। SP IG सिंध खां मुतालबा था कयूं त असांखे अमन कराइजे। रैलीअ में शरीक माण्हुनि खपे अमन खपे ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं कयो, पाथारियूं बंदि कयो, मेहर में अमन करायो, SSP दादू खे हटाए अमन करायो, बदअमनी ख़त्म करायो जा ज़ोरदार नारा हयां। रैली मेहर जे बिट्टो रोड, सिनेमा रोड, राधण रोड, मेन रोड खां थींदे मेहर जे घंटाघर चौक वटि पहुती जिथे अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त बदअमनी जो ज़िम्मेवार चूंडियल नुमाइंदा ऐं SSP दादू खे करार ॾींदे चयो आहे त मेहर में ॾोहनि में वाधारो थियो आहे। चोरियूं फुरूं धाड़ा मामूल बणियल आहिनि। शहर जे हर जॻह ते पाथारियूं खुलियल आहिनि पर पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न पई करे। शहरी गैर महफ़ूज़ थी विया आहिनि। हिकु ॾींहुं अंदरि शहर में 4 वारदातूं थियनि पियूं पर अॼु ताईं पुलिस कंहिं बि ॾोहारीअ खे गिरफ़्तार नाहे करे सघी। हिकु बि धाड़ो फुर चोरी वापसि न थी सघी आहे। हुननि घुर कई त SSP दादू खे हटायो वञे, मेहर तहलके अंदरि ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे बदअमनी ते कंट्रोल कयो वञे।